टंडोला यार जी अदालत घर ते हमले मोतमार धमकियूं ॾियण ते 6 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। अहम ख़बर खां खे आगाह कई पिया। अदालत हिक जवाबदार खे 10 साल क़ैद ऐं 5 जवाबदारनि खे 5-5 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत जवाबदारनि आचर हालीपोट्रो, नूर मोहम्मद, कमाल, सादिक, नसरुल्ला, रोशन ऐं गुल हसन हालीपोट्रो खे सज़ा ॿुधाई। जवाबदारनि 4 साल अॻु ॻोठ बका हालीपोट्रो में ख़ालिद हालीपोट्रो जे घर ते फायरिंग कई हुई, जंहिंमें 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थिया हुआ। अहम ख़बर खे ॾियूं पिया। टंडोला यार मां अदालत घर ते हमले ऐं मौतमार धमकियूं ॾियण ते 6 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी। तफ़सील मालूम कंदासीं टंडोला यार मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहड़ियो खां। ग़ुलाम रसूल, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला, टंडोला सेशन कोर्ट घर ते हमले ऐं जान खां मारण जे केस में 7 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। सेशन जज इनाम कलोड़ो 6 जवाबदारनि खे 5 साल, 1 जवाबदार खे 10 साल सज़ा ॿुधाए छॾी आहे। 4 साल अॻु ॻोठ बका हालेपोट्रो में हथियार बदन फरियादी ख़ालिद हुसैन हालेपोट्रो जे घर में घिरी फायरिंग कई हुई। फायरिंग नतीजे में नियाज़ मोहम्मद, सजण, शाहिद समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। त ॿुधाइणो आहे त फरियादी दोरी जे वकील सलीम खज़री पारां सेशन जज आॾो दलील बैदि 7 जवाबदारनि खे सज़ा ॾियारे छॾी आहे। सज़ा खाईंदड़नि में आचर हालेपोट्रो, नूर मोहम्मद, कमाल, सादिक, नसरुल्ला, रोशन, गुलहसन हालेपोट्रो शामिल आहिनि। जॾहिं त सज़ा खाधल समूह जवाबदारनि खे मीरपुर ख़ासि सेंट्रल जेल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे ग़ुलाम रसूल, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।